पर ही जेको वाक़ियो हज़रत हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जो करबला जे मैदान में जेको थियो आहे, जंहिंखे एतिरे वक़्तु गुज़रण खां बाद बि हर मुसलमान जो, हर उन माण्हू जो जंहिं ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पढ़ियो आहे, जंहिं मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते ईमान आंदो आहे, हर मुसलमान जो अक़ीदो आहे, हर मुसलमान जी मुहब्बत आहे सोणे हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु ऐं अहले बैत सां। तारीख़ दान लिखनि था पिया त वाक़िया त दुनिया जे अंदरि खोड़ हूंदा, मामलात ऐं मसाइल त दुनिया जे अंदरि खोड़ हूंदा, पर हिन मामले ऐं मसइले खे सोणे हुसैन जी दिलेरी खे करबला जे मैदाननि में, करबला जे अंदरि नौजवाननि अहले बैत अतहार खे, जिन करबला जी रेग़ज़ार मंज़र जे मथां अल्लाहु अकबर जी सदा बुलंद कई, हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन खे ताज़ो कयो, उते जामे शहादत पी करे हक़ जे कलिमात ते मज़बूत दाइम क़ाइम रहिया। अहिड़ो मिसाल दुनिया जे अंदरि न किथे मिले तो, न को माण्हू ॾेखारे सघे। ॻाल्हि सम्झ में आई अलाए? त इंतहाई दर्दनाक वाक़ियो आहे हज़रत हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु। मसलो छा आहे, ॻाल्हि छा आहे? ॾिसो, मां शुरू में तव्हांखे ॿुधायुमि, जेकॾहिं मां हर हिकिड़े पहलू जी तरफ़ हलियो वेंदुमि, हर हिकिड़े मसइले खे जेकॾहिं हिन मां खणंदुमि त पोइ मूंखे साल गुज़री वेंदा इन सॼे मसइले खे सम्झाइण जे लाइ। इजमाली तरीक़े सां मां कोशिशि कंदुमि त हज़रत हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जी शहादत जो तज़किरो बि अव्हांजे आॾो अची वञे, उन में जेके मामलात ऐं मसाइल हुया, कहिड़ी ॻाल्हि जे करे इहो मामिलो थिए, उहे ॻाल्हियूं बि तव्हां असांखे ज़हन जे अंदरि अची वञनि। सभ खां पहिरीं मसइलो इहो आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रहलत खां बाद में ख़िलाफ़त जो दौर जॾहिं शुरू थियो, ख़लीफ़े अव्वल हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु, उनखे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी ज़िंदगी जे अंदरि पाण मुसल्ले जे मथां बीहारियो। मुरू अबा बकरिन फल्युसल्लि बिन्नास। जॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रहलत फरमाइनि था त तमामु मुसलमाननि जो इन ॻाल्हि जे मथां इत्तिहाद ऐं इत्तिफ़ाक़ थियो त असांजो ख़लीफ़ो अबू बकर हुजे। हज़रत अबू बकर जी रहलत खां बाद में हज़रत अबू बकर 6 माण्हू हिकिड़ा तजवीज़ कया त मुंहिंजी वफ़ात खां बाद में ही 6 माण्हू तव्हां मशवरो करे कोई न कोई अमीरुल मोमिनीन मुक़ररु कजो। उन्हनि 4 माण्हुनि तजवीज़ करे हज़रत उमर खे ख़लीफ़ो बणायो, जेको ख़लीफ़ो ॿियो थियो। साॻे ई नमूने सां हज़रत उस्मान जो दौर बि आयो। हज़रत उस्मान जे दौर खां बाद में हज़रत अली साईं जो दौर आयो, हज़रत अली साईं ख़िलाफ़त थियो। हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जी रहलत खां बाद में 6 महीना कुझु ॾियारा या फ़क़ति 6 महीना हज़रत हसन इन दारुल ख़िलाफ़त जे मथां हुयो। हज़रत हसन जॾहिं दारुल ख़िलाफ़त छॾे करे अमीर मुआविया रज़ी अल्लाह ताला अन्हु जे हक़ जे अंदरि दस्तबरदार थी विया। हज़रत अमीर मुआविया 20 साल या कुझु अरसो या 21 साल दारुल ख़िलाफ़त जे मथां रहिया। इन टाइम ताईं कंहिं बि क़िस्म जो कोई बि मसइलो न हुयो। हाँ, हज़रत उस्मान जे दौर में कुझु अनासिर ऐं कुझु शरपसंद माण्हू हुया जिन हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु खे बेदर्दी सां शहीद कयो। उन खां बाद में हज़रत अमीर मुआविया जे दौर जे अंदरि मामिलो सॼो सुकूत जे अंदरि हुयो। जॾहिं हज़रत अमीर मुआविया बीमार थियो, आख़िरी वक़्तु थियो, उन खां बाद में ख़िलाफ़त अचे थी अमीर मुआविया जे पुट यज़ीद जी तरफ़। ॻाल्हि खे चङी तरह सम्झिजो, दिमाग़ जे अंदरि विहारियो। माण्हू ख़राफ़ात तव्हांजी दिमाग़ जे अंदरि विझंदा, सही सिधी ॻाल्हि करण जे लाइ कोई बि तयारु कंहिं बि क़िस्म जो न आहे। ठीकु आहे?